हैदराबाद में छलगरी पुलिस कार्रवाई करे मंशियात जी सप्लाई नाकाम कंदे सप्लायर खे 3 किलो खां वधीक चर्स समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर GM चांडियो मूजिब SHO छलगरी सब इंस्पेक्टर काशिफ खान गाॾी पंहिंजे स्टाफ सां गॾु कार्रवाई कई। पुलिस मूजिब गश्त दौरान ॻुझी इतला ते मंशियात सप्लायर मंसूर शेख खे गिरफ़्तार कयो वियो। संदसि कब्ज़े मां 3 किलो 500 ग्राम चर्स ऐं मोटरसाइकिल हथ कई। मथस केस दाख़िल कयो वियो आहे। ओबावड़ो में बरसात मुतासरन वटि को बि सियासी अॻवान तोड़े हुकूमती इदारा न पहुची सघिया। मिस्कीन मारूअड़नि जा कखावा घर किरी पट थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम अली रिंद मूजिब ओबावड़ो जे इलाइक़े ॻोठ आरिब रिंद, ॻोठ सोहराब रिंद, ॻोठ डेवरी, ॻोठ नसीर धोंधो, हुसैनपुर ऐं ॿियनि ॻोठनि में मुसलसल बरसातुनि सबबि मिस्कीननि जा अझा किरी पिया। ॻोठ आरिब रिंद जे रहवासियुनि हुकूमत खां फौरी तौर ते मदद करण जी अपील कई आहे। रुकनबुर्ड़ा में हिकु भेरो ॿीहर राति खां पवंदड़ बरसात तबाही मचाए छॾी। वधीक केतिरा ई घर ड्रही पिया। SS न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिब रुकनबुर्ड़ा करकली ॻोठ सईद खान बबर, लालू भंभरो, पीर ॾिनो हिंगोरो, गुल मोहम्मद बबर, बरकी फार्म, मेहल वसाण, नूर शाह कॉलोनी, बबर कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते बरसात तबाही पखेड़े छॾी। हर तरफ़ बरसात जो पाणी नज़र अची रहियो आहे। सवे कचा घर ड्रही पट पइजी विया। बरसात सबबि बेघर थी सरकारी स्कूलनि में तरसियल सवे मुतासरनि जे अहंजनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। मुतासरनि जो चवणु आहे त हुकूमत हिते बि संदनि का सार नाहे लधी। हू ऐं संदनि ॿचा बुखूं काटे रहिया आहिनि। गंबट ऐं भरपासे वारनि ॻोठनि में चौमासे बरसात तबाही मचाए छॾी। केतिरा ई ॻोठ पाणी जे घेरे में अचण करे घरनि जा घर किरी पट पइजी विया। माण्हू सिर बचाए खुलियल आसमान हेठि मदद लाइ वाझाए रहिया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टावरी मूजिब ॻोठ सांवल वारो में केतिरनि पोरियतनि ऐं सहाफ़िन जा घर किरी पट पइजी विया। जॾहिं त मुसलसल बरसात पवण करे मज़दूरी खां कासिर रहण करे ॻोठाणा फाका कशी ते मजबूर आहिनि। बिजली न हुअण करे माण्हुनि जा हिक ॿिए सां राब्ता ख़तम थी विया। ॻोठाणनि हुकूमत खां फौरी तौर ते वाहुर जी अपील कई आहे। इस्लामकोट शहर में ट्रैफ़िक जो निज़ाम धर्म भरम थी वियो। ट्रैफ़िक अहलकार ड्यूटी तां ग़ाइब थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब शहर में ट्रैफ़िक जो निज़ाम धर्म भरम थी वियो आहे। कलाकनि खां टाउन कमेटी अॻियां रोड ब्लॉक थी वियो। वापारियुनि दुकाननि जे ॿिन्ही पासनि खां पंहिंजा अॾा क़ाइमु करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि गाॾियुनि जो गुज़रणु ॾुखियो थी वियो आहे। ट्रैफ़िक अहलकार ड्यूटी तां ग़ाइब आहिनि। ख़ैबर वेझो खंडू स्टॉप ते बरसात मुतासरनि क़ौमी शाहरा ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर सलेमान वसाण मूजिब बरसात मुतासरनि DC मटियारी जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त मटियारी आफ़त सटियल आहे। 2 लख खां मथे मुतासिर बुख में मरी रहिया आहिनि। इंतिज़ामिया जो को बि नालो निशान ई नाहे। हुननि चयो त रिलीफ मिनिस्टर बि हाल जा आहिनि, पर हिन महल ताईं मुतासरनि खां पुछण बि न आया आहिनि ऐं न ई वरी का सार संभाल लधी अथनि। मुतासरनि जे लाइ 3000 राशन बैग मिलिया आहिनि। उहे बि पंहिंजनि मनपसंद माण्हुनि खे ॾिना पिया वञनि।